अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां इलाही बशोर ॼण तव्हां सां गॾु आहियां। अॼु जेको उनवान आहे जंहिं ते ॻाल्हाइणो आहे उहो आहे इस्म जूं हालतूं। इस्म जूं उहे कहिड़ियूं 5 हालतूं आहिनि, ख़ासि 5 हालतूं आहिनि। हालतूं उन खां अलावा 3 ॿियूं बि आहिनि, पर ख़ासि 5 हालतूं आहिनि। हालत फ़ाइली, हालत मफ़ौली, हालत इज़ाफ़त, हालत जरी ऐं हालत मकानी। इन्हनि सभिनी हालतुनि में कीअं जेको आहे सो इस्म कमु अचे थो या इस्म कमु करे थो, उनखे असां जांचण जी कोशिशि कंदासीं। कोशिशि इहा बि हूंदी त को हिकिड़ो ई जुमिलो लिखी या 2 जुमिला लिखी असां उन जुमिलनि जे बुनियाद ते असां सिखूं त हालत मकानी छा आहे, हालत जरी छा आहे, हालत इज़ाफ़त छा आहे, हालत फ़ाइली छा आहे ऐं हालत मफ़ौली छा आहे। जीअं असांखे बहितर नमूने सां ॻाल्हि सम्झ में अची वञे त असां हालतुनि खे, इस्म जी हालतुनि खे कीअं तब्दील कयूं था ऐं कीअं पढ़ूं था। त उनजो इस्मनि जो फेरो जेको आहे हिकु अलॻि उनवान आहे, कॾहिं असां उन ते पिण ॻाल्हाईंदासीं। अॼु जेको असांजो उनवान आहे उहो आहे इस्म जूं हालतूं। असां जेको ॻाल्हाईंदासीं उहो सभ खां पहिरियों फ़ाइली, हालत फ़ाइली में ईंदासीं। पहिरियों आहे जुमिलो छोकिरो लिखे थो। ॿियो आहे जुमिलो, पहिरियों जुमिलो आहे छोकिरो लिखे थो। ॿियो जुमिलो आहे छोकिरो ख़त लिखे थो। छोकिरो ख़त लिखे थो। हाणे फ़ाइली ऐं मफ़ौलीअ खे सम्झण जे लाइ असांखे पहिरियों हिते हिननि ॿिन्ही जुमिलनि खे ॾिसणु घुरिजे। मफ़ौली उहो हूंदो आहे जंहिंमें मुतअदी कमु अचे, यानी कि विचड़ंदड़ कमु अचे, यानी कि जंहिंमें फ़ेल, फ़ाइल ऐं मफ़ौल 3 शयूं शामिलु हुजनि, उन खे मफ़ौली चयो वेंदो आहे। मिसाल जे तौर ते छोकिरो लिखे थो, हिते हालत फ़ाइलीअ में आहे छोकिरे जी ॻाल्हि पई थिए, लिखण जी ॻाल्हि पई थिए। सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु फ़ाइल जेको आहे उहो कमु करे थो, छोकिरो लिखे थो। इन करे इनखे असां हालत फ़ाइलीअ में आहे, सिर्फ़ु ही कमु करे थो, इन करे हालत फ़ाइली आहे। हालत फ़ाइली माना हिते जेको जुमिलो आहे उहो वाज़े करे थो, जेको कमु करे थो उहो छोकिरो करे थो। ऐं हाणे छोकिरो ख़त लिखे थो, मफ़ऊल। हाणे जेको ॻाल्हि आहे कमु अञा बि लिखण जो ई आहे, पर हाणे कंहिं ॿिए ते कमु थिए थो, माना मफ़ऊल जंहिंसां विचड़े थो वञी उहो ख़त सां। इन करे चए था छोकिरो ख़त लिखे थो। इन करे असां हिनखे चवंदासीं हाणे ही आहे हालत मफ़ऊली। ठीकु आहे। इन 2 जुमिलनि में असांखे वाज़े थियो त हालत फ़ाइली छा आहे ऐं हालत मफ़ऊली छा आहे। असां अचूं था हेठि 3 जुमिले ते। 3 जुमिलो असां वटि आहे छोकिरे खे सॾु कर या हू घर में वेठो आहे। छोकिरे खे सॾु कर या हू घर में वेठो आहे। हू घर में वेठो आहे। चौथों जुमिलो आहे, ही जुमिलो 3 जेको आहे उहो आहे हू घर में वेठो आहे। ऐं ही चौथों जुमिलो आहे ही घर जो मालिक आहे। जॾहिं त जे 5हों जुमिलो आहे हू घर
वेठो आहे। हीअ हिकिड़े ई जुमिले खे असां हिते फेराए घरे करे लिखियो आहे, छाकाणि त जॾहिं बि इस्म जी हालति जांचणी हूंदी आहे त उन में असांखे ॾिसणो पवंदो आहे त उहो हालति कहिड़ीअ में आहे या कहिड़ी हालति में इस्तेमालु थियो आहे। इन जे करे टियों जेको आहे, पहिरियों ऐं ॿियों त असां वटि हालति फ़ाइली ऐं मफ़ऊली में आया, ऐं हाणे टियों जेको आहे उहो हालति ज़रिए में आहे। हालति ज़रिए में आहे। हाणे हालति ज़री छा आहे? कहिड़ो लफ़्ज़ आहे जेको ज़रिए खे ज़ाहिर करे थो? में लफ़्ज़ अहिड़ो आहे जेको हालति ज़रिए खे वाज़िह करे थो। तोणे जो हेठि जो लफ़्ज़ बि जर कमु कयल आहे, जर जो इस्तेमालु आहे, पर इहो हिते हालति इज़ाफ़त में कमु आयो आहे, जेके असां अंग्रेज़ीअ में पज़ेसिव नाउन पूर्ण चवंदा आहियूं। पर हिते जेको हीउ घर जो मालिक आहे, माना इन जे इज़ाफ़त खे वाज़िह करे थो। तंहिंजे करे थिए थो त ही हालति इज़ाफ़त में इस्तेमालु थियो आहे। हालति इज़ाफ़त में खे जेको आहे सो उहे ॿई हालति ज़रिए में इस्तेमालु थिया आहिनि। हिते जो जेको लफ़्ज़ आहे, ही घर जो मालिक आहे, उहो इज़ाफ़त में इस्तेमालु थियो आहे, जंहिंजे करे असां हिनखे चऊं था त ही घर जो मालिक आहे, हालति इज़ाफ़त में आयो आहे। पंजों जुमिलो जेको हिते आहे, उहो आहे ज़ेरे इज़ाफ़त सां हू घर वेठो आहे। टियों जुमिलो हो हू घर में वेठो आहे, हू घर वेठो आहे। असां हिन मां जॾहिं में कढीसीं ऐं ज़ेर लॻाईसीं त इन खे हालति मकानी ॼाणायईं त हू किथे वेठो आहे? घर वेठो आहे, घर वेठो आहे। ऐं उन लफ़्ज़ खे ज़ाहिर थो करे त इहो जेको वेठल आहे उहो घर वेठल आहे। इन करे इहो आहे हालति मकानी, कंहिं जॻह में, कंहिं जाइ में, कंहिं हंध ते वेठल या रहियल, इन शइ खे चवंदा आहिनि। हिन जा ॿिया केतिरा ई मिसाल तव्हांखे मां ॾींदुसि पियो। आहिस्ता आहिस्ता हलंदासीं। हीअ हिकु नंढड़ी वज़ाहत हुई त जीअं असां इस्म जी हालतुनि खे सम्झी सघूं ऐं उन खे इस्तेमालु करे सघूं, ऐं किथे ॾिसूं त इहो इस्म जो जेको आहे इज़ाफ़त में इस्तेमालु थियल आहे या किथे ज़रिए में इस्तेमालु थियल आहे। छाकाणि त केतिरा ई लफ़्ज़ या जेके इज़ाफ़त वारा आहिनि उहे साॻिया ज़री वारा इस्तेमालु थींदा आहिनि, पर उन्हनि जे जुमिलनि जी बीहक जो फ़र्क़ु हूंदो आहे, जंहिंजे करे असां थोरो मोझारे जो शिकार हूंदा आहियूं। इन सॼी सीरीज़ ते मां हिकु हालति जा अलॻि अलॻि केतिरा ई जुमिला वरी खणी हाज़िर थींदुसि त जंहिंमां असांखे ख़बर पवे त हीअ सभई जेके जुमिला आहिनि, हालतूं आहिनि, उन्हनि हालतुनि में कीअं जेको आहे सो तब्दील थियनि था, ऐं सभई मुख़्तलिफ़ जेके हर्फ़ जर आहिनि, हालति इज़ाफ़ती आहिनि, या जेको आहे सो हालति मकानी आहिनि, असां उन्हनि खे इस्तेमालु करे वज़ाहत कंदा रहंदासीं। हिकु शुरूआति आहे। अॻिते हर जीअं जीअं इनशा अॻिते हलबो, इन खे हर हिकु शइ खे वाज़े करबो हलबो। अल्लाह हाफ़िज़।